पिथोरे में समाजी तंज़ीम पारां फ़ैलीग अॻवान फ़कीर जादो मंगरियो जी निगरानी में बरसात मुतासिरनि में इमदादी सामान विरहायो वियो। अॻवाननि हाजी हमल राजड़, संजर खान बंगलाणी, सैयद दीदार शाह लकियारी, सैयद मुज़फ़र शाह शादीपली समेत ॿियनि ॻोठनि जे ॿोॾि मुतासिरनि में सामान विरहायो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे फ़कीर जादू मंगरे चयो त बरसाती ॿोॾि इलाइक़े में वॾी तबाही आंदी आहे, जंहिं सबबि हज़ारे ख़ानदान बेघर थी विया आहिनि। पर अफ़सोस आहे जो तक जे चूंडियल नुमाइंदनि अवाम खे तकलीफ़ में अकेलो छॾे ॾिनो आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत जेको सामान मोकिलियो उहो जियालनि ऐं ऑफिसरनि जे गठजोड़ सां हड़प थी वियो आहे। पंहिंजे दोस्तनि ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि जे सहकार सां तक जे अवाम जी मदद लाइ हू निकिता आहिनि। ग़रीबनि जी वसार मदद कई वेंदी। ॿोॾि मुतासिरनि तरफ़ां वहार करण ते फ़कीर जादू मंगरे ऐं समाजी तंज़ीम जा थोरा पिण मञा विया। समाजी ऐं फ़ैलीग अॻवाननि चयो त जल्द हू ॿियनि बरसात मुतासिरनि में बि इमदादी सामान विरहाईंदा। गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं माण्हू खे कुझु कोन मिलियो आहे। जेको कुझु ॾिनो अथनि त मुंहिंजे ख़्याल में उहो 3 किलो चांवर ॾिनो अथनि, 2 किलो अटो ॾिनो अथनि, अधु किलो खंडु ॾिनी अथनि, थोरा मिर्च लूणु ॾिना अथनि ऐं किलो गिहु ॾिनो अथनि। इहा हिननि खे शर्मिंदगी हुअणु घुरिजे। पैसा जेके फंड अचनि था उहे हिननि हड़प कया आहिनि ऐं हिननि ते इनशाअल्लाह वॾो गज़ब, वॾो कहर अलाह जे तरफ़ां नाज़िल थियण वारो आहे, थिए पियो। उनजे करे असांजी कोशिशि आहे त असीं माण्हू जेको थी सघे हीअ NGO, हिन खां अॻु में 2 NGOs ऐं ॿियूं बि वठी आयो हुउसि ऐं काफ़ी दोस्त अञा बि रहियल आहिनि। मुंहिंजी कोशिशि ख़्वाहिश आहे त उनजी वसार जेका थी सघे कोशिशि ख़िदमत कयां। कैमरामैन नूर नबी बंगलानी सां गॾु ज़वार बंगलानी, सिंध TV न्यूज़, पिथोरा।